सिंध जे नाले वारे क़ौम परस्ताईं हारी अॻवान शहीद फाज़िल राओ जे 38वीं वरसी राओके में मल्हाई वई। सिंध जे नाले वारे क़ौम परस्त ऐं हारी अॻवान शहीद फाज़िल राओ जे 38वीं वरसी राओके में मल्हाई वई। उन मौक़े ते शहीद जे हज़ारे चाहींदड़नि खे ख़िताब कंदे शहीद जे फर्ज़ंद ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राओ चयो त अॼु शहीद फाज़िल राओ जी वरसी में हज़ारे माण्हुनि शिरकत उहो साबित कयो आहे त उहो शहीद फाज़िल राओ सां संदन मोहबत जो इज़हार आहे। हिन चयो त शहीद फाज़िल ग़रीबनि सां मोहबत कंदो हो ऐं संदन हक़नि लाइ हर महाज़ ते जदोजहद करण सां गॾोगॾु हू बेबाक ऐं निडर अॻवान हो। हिन अवाम जी हक़नि लाइ बर्दाश्त कयो। जेलनि जूं सख़्तियूं बि खेसि अवामी हक़नि जी जदोजहद खां रोके न सघियूं। हिन वधीक चयो त सिंध जे पाणी जो मसइलो घणो पुराणो आहे। सिंध जे पाणी ते डाड़ा हणंदड़ कॾहिं ज़ाहिर त कॾहिं कुझु ॻोह में सिंध जे पाणी खे चोराइण जी साज़िश में मलूस रहिया आहिनि।